ठठे में वॾे वज़ीर मुराद अली शाह जो सिंधु दरिया जे बंद मुनारकी ते क़ाइम इमदादी कैंप जो दौरो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़ैमे में क़ाइम मेडिकल कैंप जो दौरो कयो। आगाह कयो वाक़े त वॾो वज़ीर मुराद अली शाह ठठो सिजावल टंडो मोहम्मद ख़ान हैदराबाद जे ॿोॾि सटल इलाइक़नि जे दौरे ते निकितो आहे। ठठे में वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंधु दरिया जे बंद मुनारकी ते क़ाइम थियल इमदादी कैंप जो दौरो कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़ैमे में क़ाइम थियल मेडिकल कैंप जो दौरो कयो आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह ठठे जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे रहियो आहे। इन वक़्तु दरिया में ठठो ज़िले मां पाणी जा वॾा वहकिरा गुज़रनि पिया। वॾे वज़ीर तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरसल ॿोॾि मुतासिरनि सां सूरतहाल मालूम कई ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति ॿोॾि मुतासिरनि वॾे वज़ीर आॾो इंतिज़ामिया ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाया आहिनि। वॾे वज़ीर तरफ़ां सिंधु दरिया जे मुनारकी बंद ते क़ाइम इमदादी कैंप जो बि दौरो कयो वियो। वॾे वज़ीर ठठे जी इंतिज़ामिया ते कावड़ जो बि इज़हार कयो आहे। इंतिज़ामिया खे सख़्ती सां हिदायत कई वई आहे त ॿोॾि सटल इलाइक़नि में सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हिन वक़्तु मुनारकी बंद ते क़ाइम हिकु इमदादी कैंप ते पहुतो आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह डॉक्टर्स जी टीम हिते मौजूदु आहे ऐं वॾे वज़ीर तरफ़ां सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। वॾो वज़ीर ठठो सिजावल टंडो मोहम्मद ख़ान ऐं हैदराबाद जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण लाइ निकितो आहे। ठठे में वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंधु दरिया जे मुनारकी बंद ते क़ाइम इमदादी कैंप जो दौरो कयो। हिते मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे। डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ हिन वक़्तु मुतासिर जेके माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में तेज़ी सां बीमार थियनि पिया। ॿारहा ख़ासि करे गैस्ट्रो ऐं मलेरिया जो शिकार थी रहिया आहिनि। ठठे जी इंतिज़ामिया ते वॾे वज़ीर इन खां अॻु कावड़ जो बि इज़हार कयो। दो चांडियो खां तफ़सील मालूम कयूं था। दो वधीक आगाह कजो। जी संजो वॾो वज़ीर ठठे ज़िले जे दौरे ते आहे। सिजावल ठठे जे विच में जेका दरिया जी पुल आहे उन बंदनि जो हुन मुआइनो कयो आहे। गॾोगॾु जेके कैंप आहिनि उनजो मुआइनो कयो आहे। उन दौरान वॾे वज़ीर इंतिज़ामिया जी जेका लापरवाही ऐं ख़ासि तौर कैंपनि में जेको माण्हुनि शिकायतूं कयूं त न पियो ॾिनो वञे, खेनि न इलाज थो थिए, न राशन थो मिले। वॾे वज़ीर हुन ते कावड़ जो इज़हार कयो आहे। ठठे जी इंतिज़ामिया ते ख़ासि तौर वॾे वज़ीर जो चवणो हो त असांखे 15 लख खीमनि जेके आहिनि उन जी ज़रूरत आहे, पर हिन वक़्तु असां सिर्फ़ु 2.5 लख खीमा ऐं 2 लख जेके आहिनि तरपालूं ॾेई चुका आहियूं। अञा असां वटि तमामु वॾी शॉर्टेज आहे। हिन चयो टोटल जेको आहे 33 सैकड़ो माण्हुनि ताईं बि अञा असां खीमा पहुचाए न सघिया आहियूं। वॾे वज़ीर इहो इतराफ़ कयो आहे। हिन चयो त जेके बि मुल्क में जिते जिते इहे ठहनि था शामिल असां उन्हनि खे आर्डर ॾिना आहिनि त वधि में वधि जेके असां ताईं पहुचाया वञनि। हिन चयो असांखे जा असांखे इंटरनेशनल सपोर्ट जेका मिले पई उहा अञा रस्ते में आहे। चयो त आर्मी, नेवी, एयरफोर्स समूरा इदारा जेके आहिनि मिली गॾिजी करे कमु कनि था। वॾे वज़ीर बंदनि जो मुआवज़ो वरितो, अस्पतालुनि जो, डिस्पेंसरी जो। वॾे वज़ीर हेल्थ बाबति कोशिशि कई त केतिरे तइदाद में जेको आहे उहो कहिड़े कहिड़े बीमारियुनि में वरितल माण्हू आहिनि। उन दौरान वॾे वज़ीर जेको राशन जी तक़सीम आहे उन लाइ हिदायतूं ॾिनूं त कोशिशि कजे त सभिनी माण्हुनि ताईं कंहिं बि हालत में पहुची सघे। राशन डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी मौजूदु हुई, उनखे वॾे वज़ीर हिदायतूं ॾिनियूं ऐं वॾे वज़ीर काफ़ी जॻहियुनि ते पंहिंजा नंबर बि ॾिना ऐं माण्हुनि खां डिटेल जेके आहिनि तफ़सीलूं वरिता, ख़ासि तौर हिन वक़्त ताईं जेके उपाउ वरिता विया आहिनि उन बाबति। जी दो महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।